यादगिरियों संभाल कमी दई। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां जी मेज़बान रूबी अली प्रोग्राम यादगिरियों सां गॾु। उम्मीद कयां थी तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, मज़े में हूंदो, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। हर वीक कंहिं न कंहिं सेलिब्रिटी जे घर वेंदा आहियूं, उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। अॼु असां मौजूदु आहियूं सखर सिटी में। असांजा तमामु बहितरीनु शाइर प्रोफेसर बि आहिनि यूनिवर्सिटी में, ऐं ॿियूं बि खोड़ सारियूं ख़ासियतूं उन्हनि सां जॾहिं ॻाल्हाईंदासीं, मिलंदासीं त उन्हनि जी ज़िंदगी जे बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं। जेको असांजो सॉन्ग आहे यादगिरियूं संभाल कम ईंदई, उहो बि एतिरा ख़ूबसूरत बोल जेके लिखियल आहिनि सो बि उन्हनि जा आहिनि। सो असां वञी रहिया आहियूं अॼु अयाज़ गुल साहिब जे घर, हलूं था उन्हनि जे घर ऐं कंदासीं उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं। फाइनली व्यूअर्स, असां पहुची विया आहियूं अयाज़ गुल साहिब जे दरवाज़े ते। हलूं था घर ऐं ॾेखारींदासीं उन्हनि जो लाइफ स्टाइल बि, ऐं खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि कंदासीं, ऐं अॼु सखर सिटी खे बि सही तरीक़े सां ॾिसंदासीं ऐं घुमंदासीं। अस्सलाम वालेकुम बाबा, ठीकु आहियो? सभु ख़ैरियत आहे? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां ठीकु आहियो? महिरबानी तव्हांजी, तव्हां आहियो? सर तव्हांखे डिस्टर्ब त कोन? न बिल्कुलु न, बिल्कुलु न, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, तव्हां आया आहियो ऐं तव्हांजे लाइ घर जो दरवाज़ा खुलियल आहिनि। महिरबानी, प्लीज़ अचो, हेॾां अचो, अचो प्लीज़। माशाल्लाह सर, पूरी स्ट्रीट हिते तव्हांजे नाले सां आहे? जी जी, ही पंजनि सेक्टर में, ये यको 5 सेक्टर आहिनि। अचो सर, जॾहिं आयासीं पे त मालूम कयो अयाज़ गुल साहिब जो घर, पोइ ख़बर पई त सेक्टर A, B, C, D ऐं 5 ताईं मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे नाले सां। जी जी, इतफ़ाक़ आहे त जॾहिं असां हिते शिफ्ट थी आयासीं त तव्हांजा जेके बिल्डर आहिनि उहे इल्मु दोस्त आहिनि, अदब दोस्त आहिनि, इन्हनि करे उहो सुञातो पए त उन्हनि जो कहिड़ो कंट्रीब्यूशन आहे या छा आहे। उहो हिते मूं वटि आया गॾिजी करे ऐं उन्हनि रिक्वेस्ट कई त असां तव्हांजे नाले सां इहे स्ट्रीट करणु था चाहियूं। अगरि अव्हांखे एतिराज़ु न हुजे, मूंखे त ज़ाहिर आहे ख़ुशी थींदी, पर जेकॾहिं कंहिं ॿिए खे एतिराज़ु न हुजे त। सर, प्रोग्राम यादगिरियूं नालो बि तव्हांजो, लिखियल बि तव्हांजो। जॾहिं ही प्रोग्राम ऑन एयर थियो, तव्हांखे बुरो त कोन लॻो त तव्हांजी परमिशन खां बिना जेको असां हीअ गुस्ताखी करे वेही रहियासीं? न, उहो को मसइलो न आहे, ख़ुशी थींदी आहे जॾहिं हिन क़िस्म जी का ॻाल्हि थींदी आहे। ऐं मूं तव्हांजा काफ़ी प्रोग्राम हली चुका, उन खां पोइ इहो प्रोग्राम ॾिठो ऐं पोइ मूं ॻोल्हण जी कोशिशि कई त शायदि किथे मुंहिंजो टाइटल सॉन्ग जे हवाले सां नालो हूंदो। न, टाइटल अञा सॉन्ग ऑन एयर न आहे कयो। फुल सॉन्ग जेको टाइटल ठाहियो आहे न, उहो अञा OST जेको हूंदो आहे प्रोग्राम जो, उहो हाणे ठहियो आहे। असां सिर्फ़ु 2 शुरू जा जुमिला खयां हुया, उन खां पोइ अञा कंप्लीट न थियो। जहांज़ेब साहिब जे आवाज़ में जेको आहे ॿुधो हुयो, शायदि उहो बि यूट्यूब ते बि ॾिठो हुयो, इहे मौजूदु हुयो, इहो ॾिठो। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे। हा, छो सर ही इलाही सॉन्ग मूंखे वणंदो हुयो न, असांखे बल्कि असां पूरी टीम खे ट्रैवल ते। तव्हां कटियां थो त KTN ते काफ़ी ड्रामा सीरीज़ ऐं सीरियल्स जा जेके आहिनि उन्हनि जा मुंहिंजा रहिया आहिनि। इन खां अॻु में हिकिड़ो हलंदो प्रोग्राम, उन जी 100 किस्तूं वॾियूं हुयूं, हर शख़्स कहाणी आहे। हा बिल्कुलु, कॾहिं दुख जी न पुॼाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे, यादगिरियूं संभाल, इन क़िस्म जा जेके टाइटल जेके सीरियल्स या सीरीज़ जा रहंदा आहिनि। ही बि हिकिड़ो इज़ाफ़ो आहे उनमें। न, ही असां जॾहिं बि ट्रैवलिंग ते वेंदा हुआसीं, रस्ते में जॾहिं ही रहमत साहिब जी आवाज़ में तमामु सुठो ॻाइनि, असां ॿुधंदा हुआसीं त पोइ जॾहिं हिकु ज़हन में ख़्यालु आयो त सभ खां पहिरीं मतिलबु नाम ज़हन में आयो ही त अहिड़े टाइप जो नालो हुजे, ऐं पोइ ही यादुनि सां वाबस्ता ही हिकिड़ो प्रोग्राम हुजे। त तव्हांजो तमामु सुहिणो ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी चूंड ऐं ॾाढो सुठो लिखियलु इहो सॉन्ग आहे, तंहिंजे करे एतिरी पज़ीराई मिली आहे हिन प्रोग्राम खे। मुंहिंजे ख़्याल में हिन जे नाले ते ज़्यादा मिली आहे। न, तव्हांजो प्रोग्राम जो जेको सेगमेंट्स ऐं फॉर्मेट आहे, जेके हुनजा जेके आहिनि उहे बि इलाही बहितरु आहिनि। उनजी तव्हां सेटिंग सुठी था कयो। उहो इन करे अमूमन इहो न अहिड़ा प्रोग्राम कोन हलंदा आहिनि पाण वटि। न, पर सर ॾिसो न, हमेशह इहो थींदो आहे त असां ॿियनि जे लाइ कमु कंदा आहियूं, TV जे लाइ, व्यूअर्स जे लाइ, पर जेके करे विया आहिनि, एतिरी महिनत कई आहे, सालनि खां कमु कयो आहे, जुस्तजू कई आहे, उन्हनि जो बि त असांखे ॾेखारणु घुरिजे न, व्यूअर्स खे ख़बर पए त अयाज़ गुल साहिब केरु आहिनि।
अयाज़ गुल साहब केतिरी महिनत कई, केतिरी स्ट्रगल कई, केतिरी अञा ताईं जेको आहे हू महिनत करे रहिया आहिनि। सर प्रोग्राम असां शुरू कंदा जी आहियूं, अलिफ बे खां स्टार्ट वठंदा आहियूं। बेसिकली कहिड़े सिटी जा आहियो, पैदाइश तव्हांजी किथे? मुंहिंजी पैदाइश इन ई शहर जी आहे, सखर में मां ॼायो आहियां। ऐं पहिरां असांजो घरु हूंदो हो भुटा रोड ते। जी जी। भुटा रोड शहर जो विच में अचे थो ऐं उते ई पढ़ियुसि बि मां हिते हितां जे स्कूलनि में, प्राइमरी, हाई स्कूल, कॉलेज। तव्हांजी फैमिली में, ख़ानदान में बि कोई शाइरी सां, अदब सां को शख़्स वाबस्ता हो या तव्हां ई इन तरफ़? असल में लिखण पढ़ण वारा माण्हू असांजे फैमिली में घटि रहिया आहिनि। शौक़ु रहियो आहे मुंहिंजे बाबा खे बि, छो त मां नंढड़ो हुयुसि जॾहिं 9 सालनि जो हुयुसि त मुंहिंजो बाबा फोत थी वियो। उन्हनि जे बारे में वॾा भाइर या घर जा ॿिया भाती ॿुधाईंदा त उहे बि शाइरी कंदा हुआ। पोइ मां ॾाढी कोशिशि कई, मूंखे उन्हनि जी हिकिड़ी सिर्फ़ु काफ़ी मिली सघी ऐं उहा पोइ बहिराण रिसाले में छपी हुई ऐं ॿियो उन्हनि जो मवादु न मिलियो। ईअं ई हिकिड़ो भाउ बि ॿियो लिखंदो, पर उहे बि रिसालनि किताबनि में न आया। उहे नॉर्मल ईअं? हा, असांजो हिकिड़ो ॿियो ब्रदर मीर मोहम्मद, जंहिंजी काकी आहे नाजिया। जी जी, नाजिया मीर। त उन्हनि खे घणो शौक़ु हूंदो हो, पढ़ियल लिखियल बि हुआ, त उन्हनि खे घणो शौक़ु हूंदो हो किताबनि पढ़ण जो। ऐं उन्हनि जे ई माना शौक़ जे करे मूं में बि इहा आदत पैदा थी ऐं मूंखे जेको आहे त हिमत अफ़ज़ाई थी ऐं उन्हनि जे करे मूं किताब पढ़णु शुरू कया। शुरूआती दौर में किताब पढ़िया ऐं पोइ इहो शौक़ु थियो त भई हाणे हीअ माण्हू लिखनि था, मूंखे बि लिखणु खपे। पोइ आहिस्ते आहिस्ते स्कूल जे ज़माने खां ई मूं शाइरी शुरू कई, 7 दर्जे में। जी। सभ खां पहिरीं छा ते लिखियो, कुझु यादि आहे कहिड़ी शइ अहिड़ी स्टार्ट वरितो हुयो? न, शुरू में त नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं हुयूं। मिसाल तौरु जेके उन ज़माने जा मशहूरु गाना हूंदा हुआ, उन्हनि जी तर्ज़ ते, नकुल ते उन्हनि खे चेंज करे लिखिबो हुयो। लफ़्ज़नि जे मथां या वज़न उर्दू कलाम हूंदो त उन्हनि खे वरी जेको आहे पंहिंजे हिसाब सां सिंधीअ में हिकिड़ो उन टाइम में हूंदो। इहो बि थियो। या अख़बारुनि में, रिसालनि में लतीफ़ा, ॿियूं शयूं, अक़वाल ज़रीन, इहे नंढड़ा नंढड़ा कुझु शेर ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते शेर ऐं पोइ इहो सिलसिलो वधियो। 9 दर्जे में मुंहिंजो जेको शाइरी जो बाक़ाइदा आगाज़ आहे उहो 9 दर्जे खां थिए थो। 9 क्लास में जॾहिं मां पहुतुसि त मूं लिखणु शुरू कयो ऐं उन वक़्त जा पोइ जेके मशहूरु रिसाला हुया सिंधीअ में, उन में मुंहिंजो शाइरी छपजणु शुरू थी। माना सही माना में 1973 में 9 क्लास खां मुंहिंजी शाइरी छपजणु शुरू थी। हाणे तव्हां ॾिसो न, मथे साल मूंखे 50 साल थी वेंदा। ऐं सर हाणे त जेतिरो फास्ट मीडिया आहे, हर शइ आसान थी वई आहे। हुन दौर में पंहिंजी शाइरी लिखी वरी उते उनखे ॾियण ऐं छपाइण लाइ बि इलाही महिनत करणी पई हूंदी। केतिरा ॾींहं लॻा या केतिरो वक़्तु लॻो अख़बार ताईं पहुचण ताईं या रसाले ताईं पहुचण लाइ? अख़बार जेके तव्हांजी ॻाल्हि सही आहे त उन ज़माने में हिकु त घणो तइदाद बि न हुयो। वरी जेके रिसाला वग़ैरह निकिरंदा उन्हनि ते उन ई इतफ़ाक़ अहिड़ो थियो त जीअं ई मूं लिखणु शुरू कयो, छपजणु शुरू कयो त केतिरनि ई रिसालनि ते बंदिश पइजी वई, पाबंदी लॻी वई, उहे रिसाला बंदि थी विया। पोइ मुश्किल सां ई कोई रिसालो ईंदो या अख़बारुनि में अदबी सुफ़ा हूंदा, उन्हनि में लिखिबो। उन ई ज़माने में हिलाल पाकिस्तान अख़बार जेका आहे उन्हनि हिकिड़ो तनज़ीम ठाही, गुलनि जहिड़ा ॿारड़ा। अच्छा। ऐं पोइ उन्हनि जो हिकिड़ो रिसालो बि निकिरंदो, गुलनि जहिड़ा ॿारड़ा, माहवार। पोइ उन में मुंहिंजो रेगुलर कालम बि छपो हुयो, हीअ जे लिखां गीत। उहो असांजो तमामु सुठो दोस्त ऐं तमामु वॾो आर्टिस्ट आहे, ख़ुदा बख़्श अबड़ो। उहो जेको आहे उन में सॼा शेर या ॿियो मवादु जेको उन में रिसाले में हूंदो हो उनखे डिज़ाइन कंदो हो, डिज़ाइन करे छपबा हुआ। उनजे करे वधीक शौक़ु पैदा थियो, घणी माण्हुनि खां पज़ीराई बि थी। अहिड़े तरीक़े सां वरी जॾहिं उन ज़माने में चैनल्स त हूंदा कोन, PTV हूंदो हुयो ऐं PTV ते सिंधी प्रोग्राम लाइ हिकिड़ो मख़सूसु टाइम हूंदो हो, 25 मिंट। उहो बि कॾहिं कॾहिं जेकॾहिं कोई क़ौमी नशरियात जो प्रोग्राम हूंदो त उहो बि मिस करे छॾींदा। त उन में तमामु घटि ईअं रेयर मौसीक़ी जा प्रोग्राम हूंदा जंहिंमें असांखे असांजा कलाम जेको आहे करे सघजनि। 1977 में मुंहिंजे ख़्याल में या 76 में मुंहिंजो पहिरियों गीत जेको आहे गज़ल हुयो जेको रिकॉर्ड थियो मंज़ूर सखराणी जी आवाज़ में, ऐं मंज़ूर कुरैशी साहब उहो रिकॉर्ड कयो। उन ज़माने में उहो प्रोड्यूसर हूंदो
ऐं उन उहो कलाम रिकॉर्ड कयो ऐं उन ई साल में वरी इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो रेडियो कराची ते ऐं मुंहिंजो पहिरियों वाई जेका आहे उहा रिकॉर्ड थी तोखां थींदे दार खिलंदे खिलंदे यार लुड़क लड़ी पिया लार करे। इहा उस्ताद ज़फ़र अली ख़ान हुयो जेको पाण वॾो मौसीक़ार हो पर ॻाईंदो बि हुयो ऐं वॾे गायक घराणे सां हुनजो तालुक़ु हुयो। उन इहा उनजे पंहिंजे आवाज़ में इहो रिकॉर्ड थियल हो। ॾाढो ख़ूबसूरत उहो शेर आहे पर इहो कलाम मशहूरु वरी तॾहिं थियो जॾहिं 80s में 85-86 में सादिक फ़क़ीर हुनखे ॻायो त उहो ॿीहर ॻायो ऐं ॿी धुन में ॻायो। उहा अवामियत हुई उन धुन में। सादिक जो आवाज़ु कमाल जो हुयो, हुनजी पिच तमामु वॾी हुई। उनखां पोइ उहो मशहूरु थियो ऐं मां सम्झां थो इहो हिकिड़ो रिकॉर्ड थींदो त तक़रीबन 30-35 फ़नकारनि इहो कलाम ॻायो ऐं मशहूरु जेके बि असांजा उन टाइम जा आर्टिस्ट आहिनि उन सभिनी इहो ॻायो आहे। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। अच्छा सर, जेके हाणे तव्हां त लेखक आहियो, हाणे तव्हांखे लॻे थो त जेको तव्हां शाइरी कयो था पर उन जो सॼो क्रेडिट जेको आहे सिंगर थो खणी वञे, शाइर किथे दॿिजी थो वञे, सॼो पज़िराई उनखे थी मिले या पंहिंजा सॉन्ग पाण माण्हू लिखे उनखे पाण ई हाणे हिन में इलाही चेंज आई आहे। हाणे माण्हू शाइर खां वाक़ुफ़ु थियनि था, अॻे न थींदा हुआ। अॻे फिल्मी दुनिया में बि शाइर खे कोई न सुञाणंदो, भई नूरजान ॻायो आहे, मेहदी हसन ॻायो आहे, कंहिं ॿिए ॻायो आहे। पर हाणे शाइर खे हर जॻह ते उनजो खणी ओतिरो नथो थिए जेतिरो सिंगर जो थिए थो, पर थिए थो, उनजी सुञाणप थिए थी। ऐं जेकॾहिं के कलाम मशहूरु थियनि था त उहे शाइर जे नाले सां बि मशहूरु थियनि था, उनखे बि सुञाणप मिले थी। ऐं मां सम्झां थो त इहो गॾियल सहकार सां ई मुमकिन थी सघे थो त तव्हां हिकिड़ी सुठी शइ या हिकिड़ो सुठो सॉन्ग जेको आहे उहो आणे सघो था। तव्हांजो अहिड़ो कहिड़ो सॉन्ग जेको तव्हांजो सभ खां घणो फेमस थियो हुजे, तव्हांखे लॻे त हा हीउ मूं जेको लिखियो हो न, हीउ सिंगर इन जे लाइ लिखियो हुयो, हिन ॻायो आहे त कमाल कयो आहे? सादिक फ़क़ीर जो ज़िक्र कयोसीं पाण। सादिक फ़क़ीर जेको ॻायो आहे तोखां थींदे दार खिलंदे खिलंदे यार, इन तमामु घणी पज़ीराई हासिलु कई ऐं हुनजो जेको तसलुत आहे या हुनजो जेको असरु आहे उहो सालनि ताईं रहियो आहे। अॼु सूदो अॼु सूदो जेको आहे उहो हलंदो रहे थो। त इन कलाम इलाही तमामु घणी पज़ीराई हासिलु कई। ॾाढा सुठा कलाम बि खोड़ हुआ। बिल्किस खानम ॻायो कंहिं टाइम में, तो बिन कहिड़ा छांवरा, ओ सांवरा ओ बांवरा। बेदिल मसरूर ॻायो, तोता ई पोता, मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया। उहो सरमद बि ॻायो पोइ, सरमद सिंधी। या इहो दुख जी न पुॼाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे, सादिक ॻायो, ॿियनि दोस्तनि ॻायो। इहे खोड़ शयूं आहिनि जेके मशहूरु या अॼुकल्ह जेको पोइ उनखां पोइ यादगिरियूं संभाल कमु ईंदई इहो बि। ऐं उनखां पोइ खोड़ सारा तव्हांजा सॉन्ग्स जेको तव्हांखे उहो लफ़्ज़ हमेशह यादि रहंदा हुजनि ऐं तव्हां चवंदा हुजो, छो जो पंहिंजा ई लिखियल कुझु लफ़्ज़ हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ सॉन्ग्स जेके आहिनि उहे तव्हांजी ज़ुबान ते हूंदा आहिनि। उन वक़्त में जेको नयूं नयूं शयूं ईंदियूं आहिनि, मिसाल तौरु पोयनि ॾींहंनि में ॾिसूं त खोड़ अहम फ़नकारनि ॻायो आहे मुंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल, छा आहे यार जुदाई, तोखे छा मालूम। इहो मेरा चना ॻायो आहे, सनम मारवी ॻायो आहे, दीबा सहर ॻायो आहे, सादिक फ़क़ीर ॻायो आहे, ॿियनि बि केतिरनि फ़नकारनि हिन कलाम खे ॻायो आहे। त जॾहिं उहो मशहूरु थियो त वरी ज़ुबान ते उहो हूंदो, इहो थिए थो। ऐं जेके तव्हांजा लफ़्ज़ आहिनि, जीअं आहे यादगिरियूं संभाल कमु ईंदे या हर शख़्स कहाणी आहे, मूंखे लॻंदो आहे त जेके ॿिया शाइर लिखंदा आहिनि उन्हनि खां इलाही तव्हां डिफरेंट लिखंदा आहियो। जी बिल्कुलु, मुंहिंजे ख़्याल में त हर शाइर खे ॿिए शाइर खां मुख़्तलिफ़ ई हुजणु खपे, छो त जेकॾहिं हिकु जहिड़ा ई हूंदी त ख़बर ई न पवंदी त हीउ शेर आहे कंहिंजो। तव्हांजो मौज़ू अलॻि आहिनि, तव्हांजी जेका डिक्शन अलॻि आहे, तव्हांजी प्रेज़ेंटेशन अलॻि आहे, त उहा ई शइ तव्हांखे पज़ीराई ॾींदी, तव्हांखे मञता मिलंदी, तव्हांखे मान मिलंदो त भई हीउ शेर इहो ई लिखी सघे थो। कहिड़े शाइर खे सभ खां वधीक पढ़ंदा आहियो या सुठा लॻंदा आहिनि? सभिनी खे। मुंहिंजो मतिलबु आहे जेके बि सीनियर शाइर आहिनि
वॾा शाइर आहिनि, क्लासिकल शाइर आहिनि, शाह लतीफ़ खां वठी या उनखां बि अॻ में खां वठी शाह करीम, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी, मियो शहनाज़ रिज़वी, सचल साईं, बुले, त इहे सभिनी खे त पढ़ूं था, पर उन खां वठी करे कॉन्टेम्पररी जेका शाइरी आहे, पंहिंजे दौर जी शाइरी आहे, उन में मां नए खां नए शाइर खे बि पढ़ंदो आहियां, ज़रूरु पढ़ंदो आहियां। ऐं मूंखे उन्हनि मां बि काफ़ी शयूं सुठियूं जेके आहिनि पढ़ण लाइ मिलंदियूं आहिनि। नौजवान जेके आहिनि असांजा, उन्हनि मां बि काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके तमामु सुठो लिखनि था। पर सर नौजवान हाणे जा माशाल्लाह कुझु परसेंट आहिनि, जंहिंमें चइजे 5% या 2% हूंदा, पर सर ज़्यादातर शाइरी अलाए कहिड़ी तरफ़ थी वञे, ॿुधूं था ऐं ॿुधण जहिड़ी न आहे, सम्झण जहिड़ी न आहे। उहो वरी अलॻि आहे। हिकिड़ी शाइरी अहिड़ी आहे जंहिंजो कोई सिर पैर न आहे, उहा ई जंहिंजो कोई मुआशिरे खे, समाज खे, बेनिफिट क़ौम खे कोई फ़ाइदो नथो थिए। हा, या हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके असां हुनखे कंहिं सुठे लफ़्ज़नि सां यादि नथा कयूं, अहिड़ियूं बि शयूं अचनि थियूं, ऐं उहे ॿुधी करे जेको आहे अफ़सोस बि थिए थो, खिल बि अचे थी, ऐं कावड़ बि अचे थी कॾहिं कॾहिं, अहिड़ियूं शयूं बि अचनि थियूं साम्हूं। त उन्हनि खां ज़ाहिर आहे इन जी छा वजह आहे? छो जो एतिरी शाइरी जो जॾहिं वेंदो आहे त ज़ाहिर अदब सां हिन जो वास्तो आहे, अदब खां ई त हटके शइ थी लिखनि था, या वरी ॻाइण वारा उहा शइ ॻाइनि था। आम तौर ते अञा ताईं जेको तालीम जो रेशो आहे उहो घटि आहे, माण्हू घटि पढ़ियल थियनि था, उन्हनि जो तालुक़ु अहिड़नि समाज सां थिए थो जिते इन क़िस्मनि जी शयुनि खे को घणो बुरो नथो सम्झो वञे, बल्कि माना पसंदि कयो वञे थो, ईअं तव्हां सम्झो। उन्हनि ईअं चइजे त उन्हनि जी जेका ज़हनी सतह आहे, शौरी जेका सतह आहे उनजी, उहा घटि आहे, लेवल घटि आहे, त उनखे करे जेको आहे उन्हनि शयुनि खे पज़ीराई मिले थी वक़्ती तौर ते उहे शयूं, पर उनखे दाइमियत न आहे, उनखे लाइफ न आहे। उहे तव्हां ॾिसंदो त इन क़िस्म जूं शयूं, शाइरी हुजे, सिंगिंग हुजे, कहिड़ी बि शइ हुजे, उहा अहिड़ियूं शयूं वॾो वक़्तु ताईं ज़िंदा नथियूं रहनि, या पंहिंजी तारीख़ में पंहिंजी जाइ नथियूं वालारे सघनि। बिल्कुलु उन्हनि खे खणी हिकिड़ो मख़सूसु हल्को, भले हुनजो तइदादु कसरत में हुजे, वधीक हुजे, उहो पसंदि कंदो हुजे, पर उनखे लाइफ न आहे, उनखे तारीख़ न आहे, उनखे चङनि लफ़्ज़नि सां यादि नथो कयो वञे, पर यादि ई नथो कयो वञे। त इन करे हाणे कुझु चवणु चाहींदो जेको ईअं लिखनि पिया, छो जो इन सां इहो आहे त असां अदब खां इलाही परे था थींदा वञूं, ऐं ज़ाहिर आहे असांजी नूर नसुल वरी उहे शयूं ॿुधंदी रहंदी। असां त जेको नंढपण खां ॿुधियो आहे, असांजे ज़हन में उहे ई शयूं आहिनि, छो जो असांखे उहे सुठियूं शयूं ॿुधियूं आहिनि, ऐं अॼु ताईं ज़हन ते, दिलि ते उन्हनि जो ई असुरु आहे। ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ो नंढिड़ो ॿारु आहे, हुनखे जीअं मुंहिंजे ज़हन ते हू असरु आहे, त इन जे ज़हन ते इहो ई असुरु रहंदो न, जेको हाणे असां ॿुधूं था ऐं जेको हाणे सॉन्ग्स अचनि था। त हिनखे सर कीअं रोकिजे, कीअं सुधारिजे, ताकी असांजे जेके ईंदड़ नसुल आहे उहो थोरी सम्झी सघे, छो जो उन्हनि ॿारनि खे त ख़बर न आहे, उन्हनि खे त जेको ॿुधाइबो उहो ॿुधंदा। कचो ज़हन थिए थो न, उहो वधीक तव्हां जेको आहे जेतिरी स्लेट जेका आहे, जेतिरी जेका आहे साफ़ हूंदी ऐं नई हूंदी, उन ते लिखत वधीक थींदी आहे, उहा चिटी थींदी आहे, ऐं देर पा थींदी आहे, घणे वक़्त ताईं उहा रहंदी आहे। यकीनन इहा हिकिड़ो सोचण जी ॻाल्हि त आहे, असांजो मुआशिरो इलाहियुनि मामलनि में पोइते थींदो थो वञे, ऐं ख़ासि करे असांजे नए नसुल जे लाइ असां वटि सोच वीचार घटि थिए पई, उन्हनि जी जेका आहे रहबरी करण लाइ असां वटि घटि माण्हू आहिनि, ऐं इन जो सबबु ई आहे तालीमी सिस्टम असां वटि जेको आहे एॾो सुठो न आहे, उन्हनि जी जेका तरबियत थिए थी घर में या घर खां ॿाहिरि, उहा एतिरी सुठी न आहे। उन जा जेका उघरा असर आहिनि उहे नए नस्ल ते, नौजवाननि ते, नंढड़ी उमिरि वारनि ॿारनि ते जेके थियनि था। कोशिशि हमेशह रही आहे, हिन वक़्तु बि जेके समझदार, बाशऊर ऐं सुठी सोच वारा लेखक आहिनि, आर्टिस्ट आहिनि, तख़लीकार आहिनि, उहे इहो ई चाहिनि था त भई पंहिंजे इन्हनि नए नसुल खे जेको आहे, ईंदड़ नसुल खे हिकिड़ी सही राह ॾेई सघनि। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई।
अच्छा सर, जेके हाणे तव्हां त लेखक आहियो, हाणे तव्हांखे लॻे थो त जेको तव्हां शाइरी कयो था पर उन जो सॼो क्रेडिट जेको आहे सिंगर थो खणी वञे, शाइर किथे दॿिजी थो वञे, सॼो पज़िराई उनखे थी मिले, या पंहिंजा सॉन्ग पाण माण्हू लिखे उनखे पाण ई हाणे हाणे हिन में इलाही चेंज आई आहे। हाणे माण्हू शाइर खां वाक़ुफ़ु थियनि था, अॻे न थींदा हुआ। अॻे फिल्मी दुनिया में बि शाइर खे कोई न सुञाणंदो, भई नूरजान ॻायो आहे, मेहदी हसन ॻायो आहे, कंहिं ॿिए ॻायो आहे, पर हाणे शाइर खे हर जॻह ते उनजो खणी ओतिरो नथो थिए जेतिरो सिंगर जो थिए थो, पर थिए थो, उनजी सुञाणप थिए थी। ऐं जेकॾहिं के कलाम मशहूरु थियनि था त उहे शाइर जे नाले सां बि मशहूरु थियनि था, उनखे बि सुञाणप मिले थी। ऐं मां सम्झां थो त इहो गॾियल सहकार सां ई मुमकिन थी सघे थो त तव्हां हिकिड़ी सुठी शइ या हिकिड़ो सुठो सॉन्ग जेको आहे उहो आणे सघो था। तव्हांजो अहिड़ो कहिड़ो सॉन्ग जेको तव्हांजो सभ खां घणो फेमस थियो हुजे, तव्हांखे लॻे त हा हीउ मूं जेको लिखियो हो न, हीउ सिंगर इन जे लाइ लिखियो हुयो, हिन ॻायो आहे त कमाल कयो आहे? सादिक फ़कीर जो ज़िक्र कयोसीं पाण, सादिक फ़कीर जेको ॻायो आहे तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार, इन तमामु घणी पज़ीराई हासिलु कई। ऐं उनजो जेको तसलुत आहे या उनजो जेको असरु आहे उहो सालनि ताईं रहियो आहे। अॼु सूदो अॼु सूदो जेको आहे उहो हलंदो रहे थो। त इन कलाम इलाही तमामु घणी पज़ीराई हासिलु कई। ॾाढा सुठा कलाम बि खोड़ हुआ। बिल्किस खानम ॻायो कंहिं टाइम में, तो बिन कहिड़ा छांवरा, ओ सांवरा ओ बांवरा। बेदिल मसरूर ॻायो, तोता ई पोता, मुंहिंजे नेणनि जा सारा थक लही विया। उहो सरमद बि ॻायो पोइ सरमद सिंधी। या इहो दुख जी न पुॼाणी आहे, हर शख़्स कहाणी आहे, सादिक ॻायो, ॿियनि दोस्तनि ॻायो। इहे खोड़ शयूं आहिनि जेके मशहूरु या अॼुकल्ह जेको पोइ उनखां पोइ यादगिरियूं संभाल कमु ईंदे इहो बि। ऐं उन खां पोइ खोड़ सारा तव्हांजा सॉन्ग्स जेको तव्हांखे उहो लफ़्ज़ हमेशह यादि रहंदा हुजनि ऐं तव्हां चवंदा हुजो, छो जो पंहिंजा ई लिखियल कुझु लफ़्ज़ हूंदा आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ सॉन्ग्स जेके आहिनि उहे तव्हांजी ज़ुबान ते हूंदा आहिनि। उन वक़्त में जेको नयूं नयूं शयूं ईंदियूं आहिनि, मिसाल तौरु पोयनि ॾींहंनि में ॾिसूं त खोड़ अहम फ़नकारनि ॻायो आहे मुंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल, छा आहे यार जुदाई, तोखे छा मालूम, तोखे छा मालूम। इहो उमेरा चना ॻायो आहे, सनम मारवी ॻायो आहे, दीबा सहर ॻायो आहे, सादिक फ़कीर ॻायो आहे, ॿियनि बि केतिरनि फ़नकारनि हिन कलाम खे ॻायो आहे। त जॾहिं उहो मशहूरु थियो त वरी ज़ुबान ते उहो हूंदो, इहो थिए थो। ऐं जेके तव्हांजा लफ़्ज़ आहिनि, जीअं आहे यादगिरियूं संभाल कमु ईंदे या हर शख़्स कहाणी आहे, मूंखे लॻंदो आहे त जेके ॿिया शाइर लिखंदा आहिनि उन्हनि खां इलाही तव्हां डिफरेंट लिखंदा आहियो। जी बिल्कुलु, मुंहिंजे ख़्याल में त हर शाइर खे ॿिए शाइर खां मुख़्तलिफ़ ई हुजणु खपे, छो त जेकॾहिं हिकु जहिड़ा ई हूंदी त ख़बर ई न पवंदी त हीउ शेर आहे कंहिंजो। तव्हांजो मौज़ू अलॻि आहिनि, तव्हांजी जेका डिक्शन अलॻि आहे, तव्हांजी प्रेज़ेंटेशन अलॻि आहे, त उहा ई शइ तव्हांखे पज़ीराई ॾींदी, तव्हांखे मञता मिलंदी, तव्हांखे मान मिलंदो त भई हीउ शेर इहो ई लिखी सघे थो। कहिड़े शाइर खे सभ खां वधीक पढ़ंदा आहियो या सुठा लॻंदा आहिनि? सभिनी खे। मुंहिंजो मतिलबु आहे जेके बि सीनियर शाइर आहिनि, वॾा शाइर आहिनि, क्लासिकल शाइर आहिनि, शाह लतीफ़ खां वठी या उनखां बि अॻ में खां वठी शाह करीम, शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी, मियो शहनाज़ रिज़वी, सचल साईं, त इहे सभिनी खे त पढ़ूं था, पर उनखां वठी करे कॉन्टेम्पररी जेका शाइरी आहे, पंहिंजे दौर जी शाइरी आहे, उन में मां नए खां नए शाइर खे बि पढ़ंदो आहियां, ज़रूरु पढ़ंदो आहियां। ऐं मूंखे उन्हनि मां बि काफ़ी शयूं सुठियूं जेके आहिनि पढ़ण लाइ मिलंदियूं आहिनि। नौजवान जेके आहिनि असांजा, उन्हनि मां बि काफ़ी दोस्त अहिड़ा आहिनि जेके तमामु सुठो लिखनि था। पर सर नौजवान हाणे जा माशाल्लाह कुझु परसेंट आहिनि, जंहिंमें चइजे 5% या 2% हूंदा, पर सर ज़्यादातर शाइरी अलाए कहिड़ी तरफ़ थी वञे, ॿुधूं था ऐं ॿुधण जहिड़ी न आहे, सम्झण जहिड़ी न आहे। उहो वरी अलॻि आहे। हिकिड़ी शाइरी अहिड़ी आहे जंहिंजो कोई सिर पेर न आहे, उहा ई जंहिंजो कोई मुआशिरे खे, समाज खे, क़ौम खे कोई फ़ाइदो नथो थिए। या हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके असां हुनखे कंहिं सुठे लफ़्ज़नि सां यादि नथा कयूं, अहिड़ियूं बि शयूं अचनि थियूं। ऐं उहे ॿुधी करे जेको आहे अफ़सोस बि थिए थो, खिल बि अचे थी ऐं कावड़ बि अचे थी, कॾहिं कॾहिं अहिड़ियूं शयूं बि अचनि थियूं साम्हूं। त उन्हनि खां ज़ाहिर आहे इन जी छा वजह आहे, छो जो एतिरी शाइरी जो जॾहिं वेंदो आहे त ज़ाहिर अदब सां हिन जो वास्तो आहे, अदब खां ई त हटके शइ थी
लिखनि था या वरी ॻाइण वारा उहा शइ ॻाइनि था? आम तौर ते अञा ताईं जेको तालीम जो रेशो आहे उहो घटि आहे। माण्हू घटि पढ़ियल थियनि था, उन्हनि जो तालुक़ु अहिड़नि समाज सां थिए थो जिते इन क़िस्मनि जी शयुनि खे को घणो बुरो नथो सम्झो वञे, बल्कि माना पसंदि कयो वञे थो, ईअं तव्हां सम्झो। उन्हनि ईअं चइजे त उन्हनि जी जेका ज़हनी सतह आहे, शौरी जेका सतह आहे उनजी, उहा घटि आहे, लेवल घटि आहे। त उनखे करे जेको आहे उन्हनि शयुनि खे पज़ीराए मिले थी वक़्ती तौर ते उहे शयूं, पर उनखे दाइमियत न आहे, उनखे लाइफ न आहे। उहे तव्हां ॾिसंदो त इन क़िस्म जूं शयूं, शाइरी हुजे, सिंगिंग हुजे, कहिड़ी बि शइ हुजे, उहा अहिड़ियूं शयूं वॾो वक़्तु ताईं ज़िंदा नथियूं रहनि या पंहिंजी तारीख़ में पंहिंजी जाइ नथियूं वालारे सघनि। उन्हनि खे खणी हिकिड़ो मख़सूसु हल्को, भले हुनजो तइदादु कसरत में हुजे, वधीक हुजे, उहो पसंदि कंदो हुजे, पर उनखे लाइफ न आहे, उनखे तारीख़ न आहे, उनखे चङनि लफ़्ज़नि सां यादि नथो कयो वञे, पर यादि ई नथो कयो वञे। त इन करे हाणे कुझु चवणु चाहींदो जेको ईअं लिखनि पिया, छो जो इन सां इहो आहे त असां अदब खां इलाही परे था थींदा वञूं ऐं ज़ाहिर आहे असांजी नूर नसुल वरी उहे शयूं ॿुधंदी रहंदी। असां त जेको नंढपण खां ॿुधियो आहे असांजे ज़हन में उहे ई शयूं आहिनि, छो जो असांखे उहे सुठियूं शयूं ॿुधियूं आहिनि ऐं अॼु ताईं ज़हन ते दिलि ते उन्हनि जो ई असुरु आहे। ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ो नंढिड़ो ॿारु आहे, हुनखे जीअं मुंहिंजे ज़हन ते हू असरु आहे त इन जे ज़हन ते इहो ई असुरु रहंदो न जेको हाणे असां ॿुधूं था ऐं जेको हाणे सॉन्ग्स अचनि था। त हिनखे सर कीअं रोकिजे, कीअं सुधारिजे ताकी असांजे जेके ईंदड़ नसुल आहे उहो थोरी सम्झी सघे, छो जो उन्हनि ॿारनि खे त ख़बर न आहे, उन्हनि खे त जेको ॿुधाइबो उहो ॿुधंदा। कचो ज़हन थिए थो न, उहो वधीक उहो ई लाइक तव्हां जेको आहे जेतिरी स्लेट जेका आहे जेतिरी जेका आहे साफ़ हूंदी ऐं नई हूंदी, उन ते लिखत वधीक थींदी आहे, उहा चिटी थींदी आहे ऐं देरपा थींदी आहे, घणे वक़्त ताईं उहा रहंदी आहे। यकीनन इहा हिकिड़ो सोचण जी ॻाल्हि त आहे। असांजो मुआशिरो इलाहिनि मामलनि में पोइ ते थींदो थो वञे ऐं ख़ासि करे असांजे नए नसुल जे लाइ असां वटि सोच वीचार घटि थिए पई, उन्हनि जी जेका आहे रहबरी करण लाइ असां वटि घटि माण्हू आहिनि ऐं इन जो सबबु ई आहे तालीमी सिस्टम असां वटि जेको आहे एॾो सुठो न आहे। उन्हनि जी जेका तरबियत थिए थी घर में या घर खां ॿाहिरि, उहा एतिरी सुठी न आहे। उनजा जेका उघरा असर आहिनि उहे नए नस्ल ते, नौजवाननि ते, नंढड़ी उमिरि वारनि ॿारनि ते जेके थियनि था। कोशिशि हमेशह रही आहे, हिन वक़्तु बि जेके समझदार, बाशऊर ऐं सुठी सोच वारा लेखक आहिनि, आर्टिस्ट आहिनि, तख़लीकार आहिनि, उहे इहो ई चाहिनि था त भई पंहिंजे इन्हनि नए नसुल खे जेको आहे, ईंदड़ नसुल खे हिकिड़ी सही राह ॾेई सघनि। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। तव्हांखे अॼु ताईं केतिरनि सिंगर्स ॻायो आहे ऐं कहिड़ा कहिड़ा जंहिंखे तव्हां हद खां घणा सॉन्ग्स ॾींदा आहियो ॻाइण जे लाइ? अमूमन ईअं थींदो आहे त सिंगर्स जेके आहिनि उहे पाण ई कलाम खणी करे, पहिरियां ईअं थींदो त इदारा जीअं PTV जो ज़िक्र थियो त उहे या रेडियो हैदराबाद, कराची, खैरपुर, उन्हनि जा प्रोड्यूसर पंहिंजी मर्ज़ीअ सां कंहिं फ़नकार खे ॾेई छॾींदा हुआ कलाम खणी करे ऐं ॻाईंदो। शाइर खां पाण खां बि वठंदा आहिनि, फ़नकार बि वठंदा आहिनि, इदारा बि वठंदा आहिनि ऐं ॻाराईंदा आहिनि उनखे। त मुंहिंजी इलाही शाइरी रिकॉर्ड थी आहे, पंहिंजे जेके हमअसर शाइर आहिनि, जेके असांजे अदबी हल्के जा शाइर आहिनि, उन्हनि में मुंहिंजी शाइरी तमामु घणी रिकॉर्ड थी आहे। कोई उनजो तइदादु मां सम्झां 300-350 हूंदा। ऐं आबदा परवीन, मोहम्मद यूसुफ, सरमद सिंधी, वहीद अली, अरशद महमूद, बिल्किस खानम, सादिक फ़कीर, आशिक़ निज़ामाणी, सरमद सिंधी, अहमद मुग़ल, ईअं रहमत मीराली, तमामु सुठा गज़ल ॻाया आहिनि ऐं सलीम कुबर। नाला खणंदो वेंदुसि मूंखे यादि ईंदा वेंदा, खोड़
आहिनि जेके फ़नकार जिन ॻायो आहे। सादिक फ़क़ीर मूंखे तमामु घणो ॻायो, पंहिंजे मरहूम असां खां विछड़ी वियो, तमामु उन सुठो ॻायो। पत्थर जे ॿियनि फ़नकारनि बि इलाही मुंहिंजा कलाम ॻाया आहिनि। करीम फ़क़ीर आहे, बुगड़ो मल आहे, ॿिया हुतां जा नौजवान आहिनि जेके ॻाइनि था। अनीश आहे, जवाद आहे, असलम फ़क़ीर आहे, बरकत फ़क़ीर आहे, रजब फ़क़ीर आहे, त इन्हनि बि ॻायो आहे। सोराब इहा इस्ताई वरी जो लोक फ़नकार जेके आहिनि उन्हनि जो नाला बि खणजनि, जीअं रजब सोराब फ़क़ीर आहे, सलामत सोराब फ़क़ीर आहे। असांजे सखर जो तमामु ख़ूबसूरत ॻाइण वारो आहे बरकत अली भट्ट, गज़ल जो ख़ासि तौर ते। उन ग़ुलाम अली संदीलो हुयो, उन कलाम ॻाया। ग़ुलाम अली संदीलो उहो तमामु सुठो शाइर पंहिंजो ॻाइणो हुयो। अहिड़े तरीक़े सां शबीर समूह आहे, मां नाला खणंदुसि। खोड़ दीबा सैर, सनम मारवी, हुमेरा चना, सभिनी तक़रीबन मां सम्झां थो पंहिंजे वक़्त जा जेके बि शाज़िया ख़ुश्क जेके बि नाला असांजे ज़हन में ईंदा वेंदा त उन्हनि ॻायो। बिदिल मसरूर ॻायो आहे, तमामु सुहिणो, पंहिंजे अंदाज़ जो हिकिड़ो अनोखो गायक आहे। सो इहे अचनि था ज़हन में, पर अञा ॿिया खोड़ वॾो तइदादु आहे। सर, यूनिवर्सिटी जा प्रोफेसर बि आहियो, लेखक बि आहियो, इन्हनि सभिनीनि शयुनि खे कीअं मेंटेन करे हलंदा आहियो? हाणे त रिटायरमेंट थी वई आहे, मूंखे गुज़िरियल साल मां रिटायर थी वियो आहियां, पर उन टाइम ते बि मूं वटि इलाही ज़िमेदारियूं हुयूं। सिंधी शोबे जो मां हेड हुयुसि ऐं सचल चेयर जो 10 साल डायरेक्टर रहियुसि ऐं तनवीर कार्नर उते ठहियो त हुनजो पहिरियों मां इंचार्ज डायरेक्टर हुयुसि। शेखयास चेयर जो कुझु वक़्त लाइ मूंखे ज़िमेदारियूं रहियूं। सिंडिकेट सेनेट यूनिवर्सिटी जी हुन में रहियो आहियां। मुख़्तलिफ़ जेके अदबी इल्मी इदारा आहिनि, सिंधाला जी सिंधी अदबी बोर्ड, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सकाफ़त खातो, हुनजे BOG में रहियो आहियां। सखर जे बोर्ड ऑफ इंटरमीडिएट जे BOG में रहियो आहियां। त इहे ज़िमेदारियूं कमु करण जो शौक़ु हुयो। जेतिरो घणो कमु हुजे भले जेतिरो कमु मिलंदो उहो करे वेंदासीं, पर इहो हाणे बि ईअं ई आहे त हिन वक़्तु बि जेके कमु करणा आहिनि कयूं था बेटा। सुस्ती थिए थी, शाइर बुनियादी तौर ते थोरो सुस्त थींदो आहे। ऐं हाणे वरी जॾहिं वरी जॾहिं तव्हां वटि कमु हूंदो आहे करण लाइ त तव्हां एक्टिव हूंदा आहियो। उन में जॾहिं विथी अची वञे थी त पोइ खोड़ कमु तव्हांजे करण खां रहिजी वञनि था, या सुस्ती थिए थी त इन्हनि खे भला पोइ कंदासीं। पर लिखणु पढ़ण जो अमल जेको आहे उहो हले थो। किताब बि पढ़ूं था, दोस्तनि जी किताबनि ते लिखूं बि था, उहे चवनि था त उन्हनि खे लिखूं था। केतिरा किताब अॼु ताईं तव्हां लिखिया हूंदा ऐं शाया थिया हूंदा? मुंहिंजी शाइरी जा 7 किताब आया आहिनि ऐं 3 शाइरीअ जा 12 किताब आहिनि जेके USAID प्रोग्राम तहत उहे शाया कया पिया आहिनि। सो इहे 10 किताब तक़रीबन थी वञनि त शाइरी जा। कुझु किताब नसुर में आहिनि, उहे सहेड़िया आहिनि, मुरतिब कया आहिनि। पाण जा बि लिखियल आहिनि, पंहिंजा उहे छपिया न आहिनि। ऐं तंहिंखां पोइ काफ़ी जर्नल्स जेके तहक़ीक़ी जर्नल यूनिवर्सिटीअ में रहण जे करे उन्हनि जो एडिटर ऐं सब एडिटर रहियो आहियां मां। काफ़ी तइदादु आहे जेको लिखिजे थो। मूं ॿुधायो तव्हांखे 50 साल वॾो अरसो आहे 50 साल में लिखण जो। ऐं उन में बि ईअं आहे त मां उन्हनि लेखकनि मां आहियां जेके चंद लेखक आहिनि अहिड़ा सिंध में जिन पंहिंजे लिखण जे सफ़र खां वठी करे लॻातार लिखियो आहे। न त खोड़ शाइर, खोड़ अदीब असां वटि ईंदा आहिनि, कुझु वक़्तु ॾाढो सुठो लिखंदा आहिनि, तमामु सुठो लिखंदा आहिनि, नालो कमाईंदा आहिनि ऐं लिखणु छॾे ॾींदा आहिनि। या वरी वॾो हिकिड़ो गैप अची वेंदो आहे उन्हनि जे लिखण में। असां में इहो आहे कुझु दोस्तनि में जेके लॻातार लिखंदा रहिया आहिनि, माना साथ खां टुटंदा न आहिनि। उहो सिलसिलो जेको आहे उहो हलंदो रहियो आहे। हाणे लिखो पिया कोई कलाम, कोई नयूं शयूं? नयूं शयूं आहिनि। मुंहिंजो शाइरी बि कयां थो ऐं नसर में बि लिखण जो मौक़ो मिले थो। कुझु किताब आहिनि मूंखे हाणे ज़हन में जिन खे सहेड़े करे किताबी सूरत में आणो आहे। 4-5 किताब मुंहिंजा कोशिशि कंदुसि त हिन साल ईंदड़ साल में अची वञनि। PTV जो ही अवॉर्ड पियो आहे, ही कॾहिं मिलियो हुयो? अच्छा, मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हीअ बि मूंखे इन ई गज़ल ते मिलियो, यादगिरियूं संभाल कमी अथई, जेको रहमत अली ॻायो। रहमत अली जी बि नॉमिनेशन नई गीत जे करे थी हुई, गज़ल जे करे, ऐं मुंहिंजी बि थी। पर इतफ़ाक़ थियो त रहमत अली खे अवॉर्ड न मिली सघियो, कंहिं ॿिए सिंगर खे मिलियो।
पर शाइरी में इहो अवार्ड मूंखे मिलियो। इन खां पहिरियां मुंहिंजी 3-4 दफ़ा नॉमिनेशन थी हुई, पर अवार्ड इन गीत जे करे यादगिरियूं मिलियो, यादगिरियूं संभाल। आहे बि टची सॉन्ग न यादगिरी, ऐं ॻायो ॾाढो सुठो आहे, हुनखे रहमत एॾो सुठो ॻायो आहे। हिन जो जेको आहे न, खेसि चिंबड़ी पए त छा मिलंदे, छॾ माज़ी त हाल कमे। सो एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़नि जो चुनाव ऐं उहो व्यूअर जे दिलि ते ईअं डायरेक्ट रखणु, इहे हूंदो आहे त इहे तव्हांखे ख़बर हूंदी आहे। ॾिसो, शाइरी जॾहिं तव्हां जी कामयाबी तॾहिं आहे जॾहिं ॿियो ॿुधंदड़ जेको माण्हू आहे या पढ़ंदड़ जेको आहे उनखे लॻे त यार ही त मुंहिंजी जेको जज़्बान, ऐं उहो चाहींदो हुजे त मां ईअं लिखां, ऐं उहो नथो लिखी सघे त शाइर जेकॾहिं उनजी तर्जुमानी कंदे, उनजे जज़्बनि जी तर्जुमानी कंदे उहो लिखी वठे थो ऐं माण्हुनि खे उहो वणे थो, त इहा ई उन शाइर जी कामयाबी थिए थी। न न वाकई असां रोईंदे ॾिठो आहे हिन सॉन्ग ते, उन ते माण्हुनि खे जेके लफ़्ज़ मूंखे त इलाही रोई ॾींदो आहे, छो जो हे जेको आहे न, मां न हूंदुसि जॾहिं तॾहिं ॾिसजां, जग मुंहिंजो मिसाल कमी अथई। केतिरा ॾींहं लॻंदा आहिनि हिकिड़ी हिन शइ खे लिखण जे लाइ? हिन जेको टाइम कोन्हे या हिन जेका मुक़ररु वक़्तु कोन्हे को, लिखण जो अमल ईअं ई आहे। कॾहिं कॾहिं तव्हां ॿ टे शयूं लिखी वठंदा आहियो हिकिड़े ई ॾींहं में, कॾहिं कॾहिं महीननि ताईं न लिखिजी सघिबो आहे, पर हीअ हिकिड़ी लहर आहे हिकिड़ी, ईअं सम्झो था, शौरी तौर ते तव्हां जेकॾहिं कोशिशि करे वेंदो लिखणु, लिखी सघंदो, ज़ाहिर आहे तव्हांजी प्रैक्टिस आहे, तव्हांजी हिकिड़ो तजुर्बो आहे, तव्हां लिखी वेंदो, पर उन में उहा जेको रचाव आहे, उन में जेको रंग आहे, उन में जेका डेप्थ आहे, उहा पैदा थी न सघंदी। ऐं जंहिं शइ में डेप्थ आहे उहो तव्हां कॾहिं कॾहिं वन स्ट्रोक लिखी वेंदा आहियो, तव्हांजे ज़हन में ईंदो आहे, तव्हां सुम्हिया पिया आहियो, तव्हांखे अचानक हिकिड़ो शेर अचे थो ज़हन में, तव्हां हिकदमि उथंदो ऐं उनखे कंहिं पने ते महफ़ूज़ करण जी कोशिशि कंदो। ईअं ईंदा यकदमि ख़्यालात ईंदा? बिल्कुलु ईअं कॾहिं मार्केट ॿाहिरि वञो था, ड्राइव कयो पिया, किथे आयो त कोई ख़्याल यकदमि आयो? मूं घणो सफ़र में लिखियो आहे, सफ़र कंदे, जॾहिं बस में, वैगन में, ट्रेन में सफ़र कंदा हुआसीं, घणो मूं हुन में लिखियो। उन में छा आहे, तव्हांखे ॿी का डिस्टर्बेंस न हूंदी आहे, कंहिंसां ॻाल्हाइणो न हूंदो आहे, कंहिंसां कचहरी न करणी हूंदी आहे, त उहो टाइम तव्हां सोचण खे ॾींदा आहियो। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। माण्हुनि खे ऑब्ज़र्व कंदा आहियो, जीअं माण्हू आहिनि इन्हनि खे ॾिसंदा आहियो उन्हनि शयुनि ते? छो जो असां चवंदा न, असां हर वरी शाइर अहिड़ी शख़्सियत हूंदी आहे जेको हर हिकु शइ जी उन बारीकी खे ॻोल्हे लहंदी आहे। कोई बि शइ तव्हां जंहिं मुआशिरे में रहो था, तव्हांजे आस पास जेके माण्हू रहनि था, जेके माण्हू तव्हांजी ज़िंदगी में अचनि था वञनि था, उन्हनि सभिनी खे तव्हां ऑब्ज़र्व कयो था। शाइर जेको आहे, तख़लीकार जेको बि आहे, उहो उन्हनि सभिनी खे ऑब्ज़र्व करे थो, उन्हनि जे ॾुखनि सुखनि खे ॾिसे थो, उन्हनि जे सोच खे ॾिसे थो, ऐं पोइ केतिरनि ई हवालनि खां उन खां इंस्पायर थी करे लिखे थो। फौरी तौर ते कोन थो लिखे। ईअं बि थींदो आहे त कॾहिं कॾहिं तव्हां हिकिड़ी शइ खां मुतासिर थियो, हिकिड़ो वाक़ियो थियो, हिकिड़ी ॻाल्हि थी, त उन ते तव्हां फौरी रदअमल नथा ॾियो, छो त फौरी रदअमल हिकिड़ी अख़बार जी ख़बर थी सघे थी। सही ॻाल्हि आहे। तख़लीक़ जेका आहे उहा इहे बि आहे त तव्हां हिकिड़ी शइ, हिकिड़ो वाक़ियो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे साम्हूं आई, कंहिं माण्हू खां तव्हां मुतासिर थियो, उहो तव्हांजे ज़हन में रहिजी वियो, उहो तव्हां पोइ महीननि खां पोइ बि लिखी सघो था, कुझु ॾींहंनि खां पोइ बि लिखी सघो था, सालनि खां पोइ बि उहा शइ तव्हां तख़लीक़ करे सघो था। हिन लाइ कोई फ्रेम न आहे, टाइम पीरियड जो हिकिड़ो टाइम फ्रेम मुक़ररु न आहे त उन में तव्हां बसि अॼु ई लिखिणो आहे या हाणे जो हाणे लिखिणो आहे, हाणे जो हाणे बि लिखी सघो था। छा मतिलबु कमाल लिखियो आहे, या कंहिं शयुनि खे ॾिसी बेहदि हसास थी वेंदा हुजो, ईअं थींदो आहे? कॾहिं कॾहिं पंहिंजे शेर ईअं लॻंदा आहिनि तव्हांखे त हीअ त मां पंहिंजे लाइ ॼण, कॾहिं कॾहिं मां पंहिंजा पुराणा शेर बि पढ़ंदो आहियां त मूंखे लॻंदो आहे यार हीउ मां लिखियो आहे, कीअं लिखियो आहे, सोचींदा आहियूं अच्छा हीउ मुंहिंजो शेर आहे, हैरानगी थींदी आहे यार मां लिखियो आहे। कोई ॻाईंदो आहे, ईअं लॻंदो आहे यार हीउ मां किथे ॿुधो आहे, ऐं पोइ हुनजे ॻाईंदे ॻाईंदे यादि अची वेंदो आहे त यार मुंहिंजो ई आहे, ईअं बि थींदो आहे। त
घणियूं शयूं जॾहिं तव्हां लिखो था ऐं घणे वक़्त खां उहो तव्हां शइ न ॿुधी आहे, पंहिंजी शइ उहा न ॿुधी आहे, त तव्हांजी फीलिंग्स ईअं थी सघनि थियूं त यार ऐं कॾहिं कॾहिं पंहिंजी कोई शेर पाण खे बि वणंदो आहे त यार हीउ ॾाढो सुठो शेर लिखिजी वियो आहे। कुझु तव्हां चओ तव्हांखे बि गुनगुनाइण जो शौक़ु रहंदो आहे, कुझु गुनगुनायो पंहिंजो ई लिखियलु कोई सॉन्ग, भले यादगिरी हुजे या कोई बि जेको तव्हांजी दिलि चवे। छाहे यार जुदाई तोखे छा मालूम, मिले जी तन्हाई, मिले जी तन्हाई तोखे छा मालूम, छाहे यार जुदाई तोखे छा मालूम, तो हुन जे नेड़नि खे कीन ॾिठो आहे, तो हुन जे नेड़नि खे कीन ॾिठो आहे, समुंडनि जी गहराई तोखे छा मालूम, समुंडनि जी गहराई तोखे छा मालूम, मिले जी तन्हाई तोखे छा मालूम, छाहे यार जुदाई तोखे छा मालूम। छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे, तमामु ज़बरदस्त। सर चवंदा आहिनि त या त धोखो मिले या लाइफ में कुझु अहिड़ो थियो हुजे पोइ माण्हू शाइर थींदो आहे, लफ़्ज़नि में दर्द ईंदो आहे, इन में केतिरी सदाकत आहे? न, हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जो इज़ाफ़ो कयो न, त पहिरियां त प्यारु करे न, धोखो त पोइ थींदो, पहिरियों मरहलो प्यार जो आहे, प्यार जो हाणे प्यार करे थो जो त शायदि सुठो न लॻे तव्हांखे, हुन में ज़ाहिर आहे। हाणे ॾिसो न, इन में बि कोई ज़रूरी कोन्हे को त तव्हां कंहिं फीमेल सां प्यार कयो, हा फीमेल या मेल उनजो इशू न आहे, मोहबत जो इहो हुजे, जेका आहे मोहबत अहिड़ी शइ आहे, प्यार अहिड़ी शइ आहे जेका कंहिंसां बि थी सघे थी। हा हाणे मिसाल मूं शाइरी कई 7 दर्जे में, उन टाइम मां कहिड़ो प्यारु कंदो हुउसि, सही ॻाल्हि आहे, ठीकु आहे न, या मुंहिंजो कहिड़ो उन टाइम ते आइडियल हूंदो, नंढियूं नंढियूं हिकिड़ियूं चाहतूं हूंदियूं आहिनि, माण्हू कंहिंखां कंहिंखे पसंदि कंदो आहे, उनखे सुठो लॻंदो आहे, टीचर ॿार खे पसंदि सुठो लॻंदो आहे, टीचर पसंदि ईंदो आहे, ॾाढी सुठी लॻंदी आहे, प्यारी आहे टीचर, त उहा हिकिड़ी जुदा शइ आहे। पर हिकिड़ी मैच्योरिटी में यकीनन जेको हर माण्हू प्यारु करे थो, पोइ के माण्हू उनजो इज़हार करे सघंदा आहिनि, के माण्हू इज़हार न करे सघंदा आहिनि, पर करे अचो हर माण्हू प्यारु, ऐं उहो प्यारु तव्हां पंहिंजे घर भातियुनि सां करे सघो था, पीउ माउ सां करे सघो था, पंहिंजी क़ौम सां करे सघो था, पंहिंजी धरतीअ सां करे सघो था, धरतीअ जे माण्हुनि सां करे सघो था, ख़ूबसूरत शयुनि सां करे सघो था, कंहिंसां बि करे सघो, इहा पाबंदी न आहे, पर प्यारु करणु लाज़मी आहे, हर माण्हू खे प्यारु करणु खपे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे छो त उहा शइ हुनजे ज़िंदगीअ में रंग भरे छॾींदी। छा ॻाल्हि आहे, चाहे हू पंहिंजी धरती सां मोहबत हुजे, पंहिंजी फैमिली सां हुजे, कंहिंसां बि हुजे, हा, पोइ ई हुन में इहा शइ पैदा थींदी त हाणे दुनिया खे ठाहिणो आहे, समाज खे ठाहिणो आहे, शयुनि खे ठाहिणो आहे, ख़ूबसूरती खे वधीक ख़ूबसूरत बनाइणो आहे। पर हू बि लाइफ में खोड़ सारा तव्हांखे माना अहिड़ा माण्हू मिलंदा आहिनि, पंहिंजा हूंदनि, दोस्त हुजनि, यार हुजनि, फैमिली मेंबर्स हुजनि, कुझु अहिड़ो टोड़े वेंदा आहिनि जेको इंसान खे पोइ उहे शयूं वेझो थी वेंदियूं। ज़ाहिर आहे त इहे शयूं बि ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो थियनि थियूं, ऐं धोखो उहा बुनियादी उन मां कहिड़ी शइ मिले थी असांखे, दर्द, तकलीफ़, हाँ तकलीफ़ थी मिले, इज़ार तव्हांजे लफ़्ज़नि में ज़हनी तौर ते बेइज़ार मिले थो, तव्हांजे हर कलाम में आहे, जेको तॾहिं मां पुछां थी। दर्द लाज़मी शइ आहे, दर्द तव्हांखे कहिड़े बि सूरत में जेको मिले थो, उहो हिकिड़ो लाज़मी हिकिड़ी शइ आहे ऐं दाइमी शइ आहे। मुंहिंजो हिकिड़ो शेर आहे, दर्दनि सां दोस्ती कर, राहुनि में रोशनी कर, हुन सां गुज़ार पंहिंजे भागनि ते शाइरी कर, सिंध जो करी थो सौदो
तंहिंखां त ख़ुदकशी कर त इहो आहे। हाणे दर्द जेको आहे न उहो हिकिड़े तख़लीकार जे लाइ उहो केर बि आहे, सिंगर आहे, फोटोग्राफर आहे, पेंटर आहे, शाइर आहे, कहाणीकार आहे, उनजे लाइ दर्द उनजी ज़िंदगीअ में उनजे तख़लीकुनि में हुजणु लाज़मी आहे। उहो अहम किरदारु अदा करे थो। उहो तव्हांखे तव्हांजे तख़लीकुनि में हिकिड़ी गहराई पैदा करे थो, उन में वसत पैदा करे थो ऐं उनखे हिकिड़ो बामक़सद हिकिड़ी शइ पैदा करे थो। तव्हांखे जॾहिं ज़ाती तौर ते कोई तकलीफ़ पहुचे थी, को दर्द मिले थो, त तॾहिं तव्हांखे अहसासु थिए थो त ॿिया माण्हू दर्द में तकलीफ़ में कीअं था गुज़ारनि। उन्हनि जे दर्द जो जॾहिं अहसासु तव्हांखे थिए थो तॾहिं तव्हांजी शाइरी जेका आहे उहा अञा वधीक सगारी थिए थी, उहा वधीक उन में शौरी हवाले सां उन में सुजागी पैदा थिए थी। उन में ख़ुदि दर्द जेको आहे उहो हिकिड़ो सुजागीअ जी अलामत आहे। ज़रूरी नाहे हूंदो त असां चऊं त हिकु छोकिरे छोकिरी जो, मर्द औरत जो जेको इश्क आहे, मोहबत आहे, उन खां विछोड़े खां पोइ दर्द अचे थो। ॿिया बि खोड़ सारियूं शयूं आहिनि। असांजा पंहिंजा अज़ीज़ असां खां विछड़ी था वञनि, असांजा पंहिंजा जॾहिं असां खां धार था थियनि, या असां पंहिंजूं शयूं तकलीफ़ूं जेके माशरे जूं तकलीफ़ूं आहिनि जॾहिं ॾिसूं था, या उहो वाक़ियात असां सां गॾु थियनि था, त पोइ उहो दर्द जी गहराई अञा वधीक थिए थो। तव्हां मुख़्तलिफ़ शयुनि खां ॾिसो न, मां पंहिंजो मिसाल तव्हांखे ॿुधायां त इहो शेर जेको तोखां थींदे दार खिलंदे खिलंदे यार, इहो मां फस्ट ईयर में लिखियो आहे। हाणे फस्ट ईयर में उन माण्हूअ जी कहिड़ी जेका आहे अहिड़ो कहिड़ो दर्द जेको हुनखे मिलियो ऐं छा थियो, पर खोड़ अवामिल आहिनि, खोड़ शयूं आहिनि जेके गॾिजी थियूं वञनि। उहे तव्हांजे जो माज़ी, तव्हांजी ज़िंदगीअ जो जेको माज़ी आहे, तव्हां मुश्किल वक़्तु गुज़ारियो आहे। तव्हां जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो बाबा गुज़ारे वियो, मां 9 सालनि जो आहियां, नंढो ॿारु, हुन पोइ ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे। त इहे सभई शयूं, इहे दर्द जा हिकिड़ा मुख़्तलिफ़ रूप आहिनि। तव्हां ॾुखी ज़िंदगी गुज़ारी हूंदी, तकलीफ़ूं सठियूं हूंदियूं, पोइ वरी ॿाहिरनि जा मिटनि माइटनि जा दोस्तनि जा इहे सभई शयूं बि तव्हांजे ज़िंदगी में अचनि थियूं। ऐं प्यार जी ॻाल्हि पाण कईसीं जेको आहे उहो बि हिकिड़ो लाज़मी हिकिड़ो थिए थो। ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। सखर में मौजूदु आहियूं ऐं अॼु अयाज़ साहब जे अखियुनि सां असां पूरो सखर घुमंदासीं, पूरो सखर ॾिसंदासीं। हूअं त मां सखर में आई आहियां, पर इलाही वेझो खां न आहे ॾिठो, पर अॼु ॾिसंदासीं तव्हां सां गॾु। तव्हांखे कुझु मुख़्तलिफ़ अंदाज़ जो सखर ॾेखारींदासीं जेको तव्हां न ॾिठो। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। अचो प्लीज़, अचो। अॼु ड्राइव तव्हां कंदव? जी बिल्कुलु, प्लीज़। थैंक यू सर, थैंक यू सो मच। हाणे पाण केॾां था हलूं? पाण ई सखर खे मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां ॾिसण जी कोशिशि कंदासीं। हिते खोड़ जायूं आहिनि। हीअ गुलाम मेडिकल कॉलेज आहे जेका असांजे बिल्कुलु सोसाइटी सां गॾु ठही रही आहे। सखर जी मेडिकल कॉलेज आहे। हिन वक़्तु सिविल अस्पताल जे पासे ॾे कमु करे पई, हुनखे शिफ्ट कंदा हितां। ऐं साम्हूं NICVD आहे, हॉस्पिटल आहे जेका दिलि जे हवाले सां जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे ट्रीटमेंट मिले थी। जी, तव्हांजी फेवरेट प्लेस कहिड़ी आहे जॾहिं तव्हां तन्हाई में दिलि चवंदी आहे त उन जाइ ते वेंदा आहियो? अहिड़ी का प्लेस हूंदी आहे? तव्हां ॾिसंदो न त घटि निकिरण जा मौक़ा मिलनि था जी, पर जॾहिं असांजे पुराणे घर भुटा रोड ते हूंदो हुयो विच शहर में, अच्छा, त उन सां गॾु बिल्कुलु वॉकिंग डिस्टेंस ते ई दरिया वहंदो आहे। त अक्सर पोइ दरिया जे मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी वेहबो ऐं दोस्तनि सां गॾिजी करे कचहरी कंदासीं, वेही करे
शेर बि जेके ज़हन में ईंदा हुआ चुंगारणो बि जो बि मौक़ो मिलंदो हुयो अहिड़े तरीक़े सां ही त हाणे कुझु साल थिया आहिनि की ठहियो आहे रोड वरना हेठि पुराणा रोड जेके सखर जा आहिनि उहे थोरो उन्हनि सां हिकिड़ो रोमांस आहे गॾु रहिया आहियूं नंढा थी वॾा थियूं त ॼण रस्ता बि असांजा ई दोस्त आहिनि सही ॻाल्हि आहे इन्हनि रस्तनि ते तव्हांजो नंढपण ऐं जवानी ते गुज़री हिते तव्हां ॾिसंदो हिकु तव्हांखे टकरीअ ते हा हिकिड़ी मज़ार नज़र ईंदी साम्हूं ॾिसो जी जी हा हा आदम शाह करोड़े जी ओ मज़ार साम्हूं जेको वो नज़र तो हा जेको करोड़ा डायनेस्टी असां वटि सिंध में रही आहे जी जी ही उन्हनि जो वॾो हुयो ऐं हिते आयो हुन खां पोइ करोड़नि जी हुकूमत क़ाइमु थी सिंध में पोइ तक़रीबन 300 साल करोड़ो सिंध जो हुकूमत 300 न पर तक़रीबन 150 साल 150 साल हुकूमत के पुराणी जेका पुल आहे सकर जी सकर बैराज जी 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 मशहूरु पुल आहे हिकिड़ो अजूबो आहे दुनिया जो तो उतां गुज़रूं त तीअं तव्हांखे सकर जी ख़ूबसूरती जो सही अंदाज़ो थी सघे हा बिल्कुलु ऐं वेंदा आहियो हूं कॾहिं चवंदी आहे लिखण ते या छो जो चवंदा आहिनि उन सां को घणो तालुक नथो थिए उते इंस्पायरेशन थिए थी माण्हूअ जी ऐं माण्हू वञे थो त उनखे उते माहौल अहिड़ो मिले थो कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे हली वञिबो आहे दोस्तनि सां गॾु करे अकेलो बि ऐं वञी उन्हनि जॻहियुनि ते वेहिबो आहे अकेला वेंदा आहियो हुते जी जी बिल्कुलु सो हाणे हलूं था जिते अकेला ई जो सफ़र गुज़रे थो असां बि होॾां हलूं था जी जी सो मच सर तव्हां पंहिंजो कीमती टाइम असांखे ॾिनो का ग़लती का कोताही न का मां अहिड़ो लफ़्ज़ सभिनी ॻाल्हायो तव्हांजी ऐं जहाज़ेब जी ऐं सभिनी दोस्तनि जी जेके तव्हां सां गॾु टीम में शामिलु आहिनि मां उन्हनि सभिनी जो बेहद थोराए थो आहियां तव्हां परे खां आया आहियो ऐं असांखे इज़त ॾिनी आहे तव्हां तव्हांजी वॾी महिरबानी सर मुंहिंजी तरफ़ां केटीएन जी तरफ़ां ही नंढिड़ो तोहफ़ो आहे तव्हां पाण असांजे लाइ तोहफ़ो आहियो पर ही अजरक ही तव्हांजे लाइ महिरबानी आहे ऐं केटीएन जो इदारे जो उन्हनि जे सभिनी दोस्तनि जो मां थोराए थो आहियां ऐं तव्हांजो बि थोराए थो आहियां जो तव्हांजे मार्फत हीअ सुखड़ी जेका आहे उहा मिली आहे ऐं दिलि चवंदी त तव्हां वरी वरी हिते अचो सभई दोस्त गॾिजी करे जॾहिं बि तव्हांखे मौक़ो मिले हिनखे पंहिंजो घरु सम्झो ऐं हिते महिरबानी करे ईंदा कयो थैंक यू सर थैंक यू लख गुड यादगिरियूं संभाल कम ईंदई